के माण्हू जेके तारीख़ थियनि था, जेके ज़हन जे चोले ते सदाई छिटियल रहनि था, उहे माण्हू जेके हयाती जे ततल रेत ते छमर जे छांव जो अहसास अर्पनि था। प्यार ऐं पंजाब जे उञायल थर जी रेत जहिड़े दिल धरती ते बुठे जी खुशबू जहिड़ो मधम खुशबू ते ज़िंदगी में रंग भरे छॾनि था। बेआसरे घिरजंदड़ वजूद के गुलनि ते खणी तार तारे पार पहचाननि था। उन्हनि माण्हुनि जो मन तां मेसारणु न सिर्फ़ मुश्किल पर नामुमकिन आहे। अहिड़ो ई माण्हू ज़िले बदीन जे शहर मलकानी शरीफ़ खां 2 किलोमीटर ओभर मोहम्मद अली जे घर आंगन में जनम वठंदड़ चाचो गुलाम अली नूतकाणी बि हिकु हुयो। चाचो गुलाम अली नूतकाणी 1952 धारे ॿारड़ जे ॻोठ में जनम वरितो। मोहबतूं वंडींदड़ हिन शख़्स खे असां धरती ते नज़ुल खां जल्द पोइ बाबा साईं सां गॾु ॿाहं ॿेली थींदे ॾिठो हो। माउ पीउ जो अकेलो नाज़नि सां पालियल ॿार चाचो गुलाम अली मोह में रोबताब रखी हलंदड़ चाचो गुलाम अली दोस्ती यारी कुर्ब कचारी ऐं कोल पारी वारो माण्हू हो। मोह ते मुर्कूं सजाए हर कंहिंसां हिकु जहिड़े माण्हू जे रवे मां बेज़ारी थी नथी सघे। 2-3 ॾींहं बाबा सां कचारी करण लाइ ॻोठ जा पंध कंदो हो। हिकु दफ़े यादि अथमि त संदसि एक्सीडेंट थियण करे हिकु टंग भॼी पई हुई। पोइ बाबा जो मामूल हुयो त साणस रूह विंदरण लाइ ॻोठ वेंदो हो, पर मामू गुराम त हुंब पाण जहिड़ो ऐं जेॾो हुअसि, जेको त साणस गंढ जियां ॿधल हुयो। पाण काउंसलर बि रही चुका। दोस्तनि यारनि मथां ईअं भेरा वञींदो हो जीअं डालता जे गुलनि मथे भाउर भिड़ंदो आहे। असांजी बिरादरी जे हर काज में बोसकी जो पटको पाए जॾहिं चाचो गुलाम अली वेहंदो हो त काज में ॿिए सिंगार जी ज़रूरत बि न रहंदी हुई। वक़्त जूं बेरुखियूं ऐं असांजे वॾनि ऐं संदसि हमअसरनि सां मोहबतनि जो कांटो तेज़ रफ़्तार सां हलंदो रहियो ऐं पोइ ओचितो ई ओचितो संदसि पेर थकिजी पिया। पाण उमिरि जी हद में अञा 67 सालनि जा मस हुया त मथस बीमारियूं बहाना ॻोल्हे लही पियूं ऐं पोइ इलाज कराईंदो रहियो। गॾोगॾु दोस्तनि वटि वेंदो रहियो, पर साह मथे वेसा सदा कहिड़ो सूमरा। मूर न मरंदी मारवी मरंदो हॾई मां सच त वेंदो साह बाक़ी रहंदी लज लतीफ़ चए। हकीमनि तबीबनि संदसि एहतियाबी में नाकाम थी विया। पाण आख़िरी लम्हनि में इसरा हॉस्पिटल में दाख़िल हुया। सचपच उन ॾींहं जो जॾहिं अज़ाब फोटो खणी आयो त यकीन न थे आयो त चाचा गुलाम अली बाला हालत में आहे। पर ओचितो ई ओचितो हयाती जे पेचरे तां संदसि पेर खजी विया। साह जो पखी उॾामी वियो। 2017 जे सफ़र महीने में जॾहिं संदसि विछड़ण जी ख़बर ॻोठ में पइती हुई त सॼो इलाइक़ो सोग में अची वियो। चाचे जे विछड़नि खे तोड़े जो 3 साल थिया आहिनि, पर बाबा अॼु बि गॾु सफ़र जा किसा ॿुधाए थो। ईअं लॻे थो ॼणो ताक जे अॻियां टाली हेठि पाण विहाणे खे टेक ॾेई सिगरेट दुखाए रहियो आहे ऐं असां साम्हूं मंदूर फ्रूट फार्म में रांदि करे रहिया आहियूं। या ईअं लॻे थो त पाण संदसि ओताक जे सफ़ेदनि हेठि वेठल आहे ऐं असां ओताक पुठियां तूत जे वण ते तूत टोड़े रहिया आहियूं। ऐं ईअं बि महसूसु थिए थो त बाबा ॾांद नाड़े रहियो आहे, असां पोयां बीठल आहियूं। चाचो गुलाम अली अॻियां थारे ते वेठल आहे, पर सभु कुझु हिकु तस्वर लॻे थो। जॾहिं हक़ीक़त साम्हूं ॾिसूं था त न को बि मंदूर फ्रूट फार्म नज़र अचे थो, न ई उहे ॾांदनि जा जोड़ा आहिनि ऐं न ई चाचो गुलाम अली आहे। बसि बाबा जा आथती लफ़्ज़ आहिनि ऐं माज़ी खे ॾिनल ॾोरापा आहिनि। कुझु यादूं आहिनि, कुझु दर्द आहिनि ऐं कुझु लुड़क आहिनि जेके अखियुनि जे कपनि मां किरंदे माज़ी की मोटी अचण जी इंतिज़ा कनि था। हिकु दर्द वरे थो, हिकु पीड़ा वरे थी ऐं वरनि थियूं उन पार जो हवाऊं ऐं चाचे गुलाम अली जूं वफ़ाऊं।